अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां ज़ाहिद अली थहीम ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों उम्मीद आहे तव्हां दोस्त सभु ठीकु हूंदा ऐं ख़ैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधाइण वारो आहियां। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां तव्हां दोस्तनि खे हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे, जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजी वीडियो खे लाइक न कयो त मुंहिंजी वीडियो खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब कयो। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त वहीद हकड़ो साहब जे न्यू एल्बम जी रिकॉर्डिंग मुकम्मल थी चुकी आहे। हिन एल्बम में तमामु बहितरीन शाइरनि जी पिणु शाइरी आहे। हीअ एल्बम तमामु ख़ूबसूरत आहे। हिन एल्बम में तमामु बहितरीन सॉन्ग आहिनि ऐं हीअ एल्बम तमामु सुठी म्यूज़िक सां तयारु थियो आहे। दोस्तों मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जी रिकॉर्डिंग कहिड़े स्टूडियो ते थी आहे। जी दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन एल्बम जी रिकॉर्डिंग इरफान समो जे स्टूडियो ते थी आहे। दोस्तों मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त हीअ एल्बम कहिड़े चैनल ते रिलीज़ कयो वेंदो, यानी कहिड़ी प्रोडक्शन में रिलीज़ कयो वेंदो। त हीअ वहीद हकड़े साहब जो न्यू एल्बम जेको आहे वहीद हकड़े साहब जे पंहिंजे यूट्यूब चैनल ते रिलीज़ कयो वेंदो। दोस्तों उम्मीद आहे त तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आयो हूंदो। जे अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आहे त मुंहिंजी वीडियो खे लाइक कंदा ऐं कमेंट में पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कंदा। महिरबानी दोस्तों, अल्लाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत रखे।